नाज़रीन, बदीन ज़िले में 4 सालन खां पाणी जी हथरादू खोट खिलाफ़ लाड़ बचायो तहरीक पारां एहतजाजी रैली कढी वई। तफ़सील ॾिसूं था दीदार मल्हा जी हिन रिपोर्ट में। बदीन में 4 सालन खां मुसलसल पाणी जी शदीद खोट ऐं हथरादू खोट खां पोइ अॼु बदीन में लाड़ बचायो तहरीक पारां अलावाला चौक खां सवन जी तइदाद में आबादगार हारिन मुसलसल पाणी जी शदीद खोट जे ख़िलाफ़ रैली कढी, जेका बदीन प्रेस क्लब ऐं ऐवान सहाफ़त अॻियां पहुती, जिते रैली में शरीक थींदड़ मेहरान टीवी न्यूज़ सां पंहिंजा पाणी जी खोट ख़िलाफ़ ॾुख ऐं दर्द हिन रीत वंडिया। असां लाड़ तहरीक जे दोस्तनि खे जस ॾींदासीं जो ही पाणी जी खोट जे ख़िलाफ़ निकिता आहिनि ऐं ही जेको एहतजाज आहिनि ऐं हे जेके मुज़ाहिरा आहिनि उहो पाणी जे बदीन जे पाणी लाइ तक़रीबन 3 खां 4 साल खां वठी जेको हलनि पिया। रिसेंटली हिकिड़ो पाणी जेको आहे सो अरसा जी जेका डिस्ट्रीब्यूशन आहे उन में जेको सो प्रॉब्लम आहे। उन खां पोइ ॿियो जेको सिंध में जेको आहे कोटड़ी ऐं सख जे विच में उहो पाणी आहे। रिसेंटली कुझु ॾींहं बिलावल साहिबु आयो हो ऐं उनजे अॻियां ब्रीफिंग थी हुई ऐं उते असांजा जेके सहाफ़ी दोस्त हुआ उन्हनि खे आऊं सलाम पेश कंदुसि, जिन बदीन जे पाणी लाइ जेको आहे सो ॻाल्हायो हो, जंहिंमें 19 डीओ निकिता हुआ ऐं सकर ऐं कोडी जे विच में जेको पाणी हो उहो 50% ज़ाया थियो हो। आऊं ते जेके सभु बदीन जा साफ़ इन्हनि खे जस ॾींदुसि ऐं असांजो हाणे मुतालबो आहे त बदीन जे अकरमुआ ऐं फुलेली जे सभिनी टेलनि खे सुकायो वियो आहे ऐं बदीन जो जेको ड्रेनेज आहे उनखे बि ख़तमु कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त बदीन जे सॼे टेलनि खे पाणी ॾेई सरसब्ज़ ऐं शाद आबाद कयो वञे। ऐं मेहरान टीवी वारनि जो शुक्रगुज़ार आहियां। बदीन जी अवाम गुज़िरियल 3-4 सालनि खां सरापा एहतजाज आहे। इन्हनि जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त असांजो पाणी असांजो मक़सदु कुदरती पाणी न, असां अल्लाह साईं ते के इहो नथा चऊं त अल्लाह साईं जे तरफ़ खां असांजो पाणी बंदि कयो आहे। असांजो पाणी ॼाणी वाणी सिंध गवर्नमेंट ऐं ख़ुसूसन पीपल्स पार्टी गवर्नमेंट ख़ुदि पंहिंजे ज़मीननि खे पंहिंजे MP मिनिस्टर जे ज़मीननि खे आबाद करण लाइ असांजे पाणी बदीन जे पाणी ते धाड़ो था हणनि। हाणे त पूरी सिंध में हणनि था। असां त इहो पुछण था चाहियूं सवाल, बिलावल भुट्टो साहब तव्हां त चई रहिया हुआ त मिनिस्टर जेको चोरी न पकड़ींदो मिनिस्टर घर वेंदो, तव्हां त पाण 19 नवां डीओस जा तव्हांजी परमिशन सां डायरेक्टर सीधा जेके ऑर्डर जारी कया नवां डीओस जा उहो कंहिंजे हवाले कंदा? तव्हां असांखे जेको आहे सो गुमराह न कयो। वासियुनि खे जेको बदी जो एकयो ॾींहुं आहे जेको असांजो ज़िले जो पाणी यज़ीद बंदि कयो आहे ऐं असीं सभु उन जे लाइ सभु मुतहिद थी बिना सियासी फ़र्क़ जे सभु गॾु थिया आहियूं ऐं असांजी इहा ई कोशिशि आहे त असीं बदीन वासी पंहिंजे हक़नि जा ईअं ई ॿाहिरि निकिरूं ऐं असां हिननि यज़ीद सां वेड़ करे पंहिंजो हक़ु वठूं ऐं असांजी पाणी हक़ पाए ऐं ज़रूरत पाए जेको असांखे फुल भरण ॾिनो वञे। केतिरनि सालनि खां बदीन में हथरादो पाणी जी खोट करे बदीन खे बंजर बनायो वियो आहे। हीउ असांजो अॼु पुरअमन एहतजाज अॻिते हली किथे वधीक कंहिं मसइले ते पहुचंदो ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खां मुतालबो थो करियां त असांखे बदीन खे फौरन पाणी ॾिनो वञे। हिन चवणो हो त 4 सालन खां मुसलसल ज़िले बदीन में हथरादू पाणी जी खोट कई वई आहे, जॾहिं त पुछड़ियुनि में पाणी न पहुचण सबबि ॾुकार वारी सूरत हाल आहे। असां मजबूरन काफ़ी एहतजाज कया आहिनि। अॼु बि असांजो ई एहतजाज लाड़ बचायो तहरीक पारां कयो पियो वञे। कैमरामैन ज़ुबैर पुसियो सां दीदार हुसैन मल्ला, मेहरान टीवी न्यूज़ बदीन।